कंहिं सियाणे राग जे फन जी वाखाण कंदे चयो आहे त सुठो राग उहो आहे जो जेकॾहिं धोबी घाट ते वेही ॻाइजे त सुरनि जे छुहा सां उते पियल सभु मेरा कपिड़ा पाणे धोपी उजरा थी पवनि। असां वटि सिंध में बि कई अहिड़ा ॻाइणा ऐं ॻाइणियूं थी गुज़रिया आहिनि जिन जॾहिं ॻायो त मेरा मन धोपी अछा उजरा थी पिया। इंसान वेचारे जी हयाती अख छिंभ आहे, पर वॾा माण्हू वॾा फनकार मरी करे बि पंहिंजो पाण खे फन जी सूरत में हिन दुनिया में छॾे वेंदा आहिनि। चवनि था त जॾहिं मास्टर चंदुर ॻाईंदो हो त माड़ियुनि जे दरियुनि मां नोटनि ऐं सूहनि जा मींहं हसी वेंदा हुआ ऐं वाट वेंदा माण्हू दिलनि ते हथ रखी बीह रहंदा हुआ। संदसि जनम ठारू शाह में थियो, पर संदसि लाॾाणो ॿ भेरा थियो। हिकु भेरो जॾहिं सिंध छॾियाई ऐं ॿियो भेरो जॾहिं बम्बई शहर में साव छॾियाई। छॾे दर सभेई दर ते आयासीं, भूरल जे भर में पखड़ा अॼासीं। छॾे दर सभेई दर ते आयासीं, छॾे दर सभेई दर ते आयासीं, भूरल जे भर में पखड़ा अॼासीं, भूरल जे भर में पखड़ा अॼासीं। आए जो आदर कर पाण प्यारा, आए जो आदर कर पाण प्यारा, दिल भर दुलारा खजन जतारा, दिल भर दुलारा खजन जतारा। सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकी अथी की न सिकाए सुहारा, दिल भर दुलारा खजन जतारा। वफाई जा पुतना वफादार सिंधी, हर फन में आहिनि त होशियार सिंधी। कमाइनि था रुपए ते रुपयो हितां जा, करे पैसे रुपए ते वापार सिंधी। सिंधी रुपए ते पैसो बचेसि त बि हलाए थो चवंदो सौदो त कयां नी। अहमदाबाद में वियासीं, पोइ जॾहिं पहिरीं पाकिस्तान गयासीं, मां जॾहिं पाकिस्तान खां मोटां पियो त अहमदाबाद में हिकिड़े संगतीअ दुकान ते वेठोसि त हुन वाक़फ़ी कराई त हे असांजो कविराज आहे ऐं सिंध जो संगीत आचार्य आहे, सो हुन गुजराती सां वाक़फ़ी थी वई। हू बि संगीत जो शाइक़ हो। सो वेठे 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 जॾहिं हू जो सिंधी जो चई, कविराज हमको एक बात का बड़ा अफसोस है। क्या अफसोस है तुमको बताओ? तो ये आपके सिंधी जो हैं वो सब कुछ छोड़ के तो बराबर आए हैं, पर हम नहीं मानता। क्यों? तो 300 रुपए खोखा लेता है कपड़े का और 300 रुपए निकाल करता है। मेरा जय गमे वठे तो तंहिंमें पियो थो विकिरे, असांजी त ॿेड़ी ॿोड़ी छॾी आहे सिंधीअ। हाणे छा कमायाई, पेट किथां कंदो? मां चयो बेटा बराबरि आहे, ॻाल्हि में त ख़राबु आहे। जॾहिं हे गुजराती वियो त चए वठो सिंधी, 300 रुपए वठी आ वई गठड़ी ऐं 300 रुपए वठो मैदान ते विकिणी रे। चई साईं तव्हांखे कहिड़ी ख़बर ते चुप करे 8 रुपए जो खोखो बचो, 4 रुपए जूं गूड़ियूं बचियूं, 2 कलाक में 12 रुपया कमायमि। अरे मुझे बेड़ा वजाएगी तॾहिं चयमि त भरे मोहब्बत जे मजलिस में हर क़ौम हूंदी, मगर तिन में हूंदो कुर्बदार सिंधी। वञी घर सिंधन जा घुमी को ॾिसे भल, सिजावट में हूंदो न बरदार सिंधी। करे को ॾेखारे हिंदी भाव फैशन, जो कन था सफ़ाई सां सीगार सिंधी, जो कन था सफ़ाई सां। ॾिसो फिल्मी दुनिया त एक्टर बि सिंधी, डायरेक्टर या म्यूजिक डायरेक्टर बि सिंधी, सुरीलो प्ले बैक सिंगर बि सिंधी, कॉमेडियन में पहिरियों नंबर बि सिंधी। गोप कमलाणी नंबर है, हाँ ते जाने वाटर ऐं जाने सोडा ऐं जाने ब्रांडी कान पैदा थिए हाणे जाने उहो जो वीचारो मरी वियो त हे सभु जे बशकरा पैदा थिया। हज़ारनि में हूंदा कलाकार सिंधी। अच्छा
मैजिस्ट्रेट मुंशी ओ गवर्नर भी सिंधी, चढ़ो रेल बस में तो ड्राइवर भी सिंधी, दुकान जो आ मालिक हुए नौकर भी सिंधी, करे घोर रेल उन में छोकर भी सिंधी, पंहिंजे पाण सां हिन मददगार सिंधी। इन्हनि त कोन था हाणे पंहिंजे रोज़गार सां लॻी विया, हज़ारनि में हूंदा वफ़ादार सिंधी। अच्छा भला ॿी ॻाल्हि कहिड़ी, सिंधियुनि में कहिड़ा कहिड़ा थी विया, शहीदनि में थी वियो कंवर कालाणी, ॿियो आसानंद पमनाणी, फ़क़ीरनि में रोजल वसण वासवाणी, सचल शाह सामी बाबा ने भराजा, धर्मू तेऊं हर चूक तब शाह गुल राजा। उते जिन जे दर ते हज़ारे हा चेला, हिते से ई लोकल में विकिणनि पिया केला, उते जिन जे दर ते के लॻंदा मेला, कसाई बनी हिते कुहनि वेठा छेला, तॾहिं बि त फैशन जो पाइनि था गानो, कमाइनि था कोडी त ख़र्चनि था आनो, न पाकेट में भल हुजे हिकु बि पाई, सुञाईअ में सीटल हूंदो यार सिंधी, सुञाईअ में प्यासनि खे पाणी पीआरनि था सिंधी, जॾा जी अकेली जीआरनि था सिंधी। असांजे अचण खां अॻु में बम्बई में पाणी ॾाढो ॾुखियो मिलंदो हो। मां पाण जॾहिं पहिरीं बम्बई में आयुसि, उते पाकिस्तान में मूंखे मुक़ररु कयो हुओ रेडियो ते, पोइ उते उन्हनि खे मिड़ी खार लॻा त कीअं करे हिन सिंधीअ खे कढूंसि, सो मिड़ी क्या त हिमत लॻाए 15 ॾींहं जेल में विधाऊं, आख़िर मोकिलियाऊं हिते। मां बि उतारूं कयां, असांखे चयो असांजी लंडन ऑफिस थिएसि, मां करोड़ रुपया कमाया अथव चंद्र खां, 50 रुपया मूंखे बोनस ॾियो जेको मुंहिंजो रहियल आहे। अचां वञा लमलेट सुधाए, मां पहिरीं वञा 40 साल थी विया, मां जेको पाणी मिले ऊन्हारे जा हुजनि, ॿी आख़िर हिकिड़े ॾिठुमि त आज़ाद मैदान ते हिकिड़े वण हेठां भयो, मटके ते ॻाढ़ो कपिड़ो रखी ऐं पंहिंजो पाणी रखी वेठो आहे। अरे मुंहिंजो वाह भॻवान, अॼु त पाणी मिली वियो। त चईमांसि भैया हमको पानी पिलाओ, चए हाँ बाबू जी पियो, ड्राम ॾेढ जो हिकिड़ो गिलास पीस, दूसरा देऊ मुझे देओ, तीसरा देऊ मुझे देओ, 4 गिलास पीस। फिर चईमांसि भैया तुम्हारी बड़ी मेहरबानी। चई बाबू जी मेहरबानी का है कि 4 आना देओ ना, 4 आना। ऐं हाणे जिते किथे मटका लॻा पिया आहिनि, सेसाऊं बि ॾियनि, कुहर बि खाराइनि, चणा मुङ मटर सभु खाराइनि, तॾहिं कलम लिखियो त प्यासनि खे पाणी प्यारनि था सिंधी, जॾा जी अकेली जीआरनि था सिंधी, धर्मशाला मंदर बनाइनि था सिंधी, लुटे घर खे मेला लॻाइनि था सिंधी। ॿी ॻाल्हि कहिड़ी, दुनिया भर जा सुहिणा कठा भल कयो, पर हसीननि में हूंदो सो सरदार सिंधी। हितां जा माण्हू कंहिंजा नक चइबा, कंहिंजा चप चइबा, असांजा सिंधी सुहिणा। हिते त ख़बर न आहे मूंखे, लॻो हुते हुकूमत जे तरफ़ां आहे रोक जम ते, जेको घणा ॿार ॾींदो तंहिंखे 3 रुपया छा न हिकु हिकु ॿार ते पवंदा। हिते त कोन हूंदो, जीवन ते घटि आहे। सुभाणे जयरामदास दौलतराम चवंदो आहे त भई असांजा ॾेढ हूंदा सिंधी थिया आहिनि, पर मूंखां चंद्र खां केरु पुछे त घटि में घटि सिंधी ॿीणा आहिनि, न त अढाइणा आहिनि अढाइणा पर ॿीणा। सभु को पंहिंजे घर में भाती ॻणे त उतां घणा आया हो, हाणे घणा आहियो, हितां जी मूंखे ख़बर न आहे, उतां जी ख़बर।
त शाइर कॾहिं मज़ाक़ी सिटप लिखंदो आहे न। हुकूमत जे तरफ़ां आहे रोक जम ते मगरीबिन मां ठाहिनि था 3-4 सिंधी मगर दुनिया भर जे देशनि में सिंधियुनि जा डेरा सिंगापुर लंडन में या बर्लिन में डेरा ॾिसो अफ्रीका ॾिसो अमेरिका जापान चीन जावा या जर्मन जागरता वापारी बनी कन था वहवार सिंधी हर फन में आयन से होशियार सिंधी चंद्र चंद्र ताई अगर को भी पहुंचो चाहिए तो बड़ा चंद्र चंद्र ताई अगर को भी पहुंचो अखबार में पढ़ंदा हूंदो त चंद्र ते पहुचण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। कोशिश ॾाढी थी रही आहे त चंद्र ते कीअं बि पहुचूं। सो इन करे रशिया पंहिंजा राकेट उॾाया त अमेरिका पंहिंजूं हवायूं उॾायूं जेके कैमराऊं खणी आयूं। खणी जो फोटो कढनि त माण्हूअ जो बच्चो चंद्र ते वेठो आहे। ज़ोर सां पुछांसि वायरलेस रस्ते, अरे इंसान तुम कौन हो? यही मैं सिंधी हूँ, सिंधी में बात करो। मार भेड़िया जा पुट या ट्रांसलेट केर कंदो सिंधी? कौन है तुम? जे मैं पोपट बल हूँ। क्या करता है? सिंधी में बात करो। छा कंदो आहीं ते पकोड़ा विकणंदो आहियां। तॾहिं त मां दावा सां चवंदुसि नी त चंद्र चंद्र तई अगर को बि पहुतो चंद्र चंद्र तई अगर को बि पहुतो त समझो सो हूंदो पहिरियों यार सिंधी तू हर फन में आन से यार सिंधी सब ॻाल्हियूं सुठियूं पर कवि सभु कुझु लिखंदो आहे। हिते तव्हांजी मोहबत आहे पर मां ॿिए जिते जिते वञा थो उते सिंधी जरा पाण में मोहबत न कंदा आहिनि, घटि कंदा आहिनि, ॾुख थींदो आहे ॾाढो। पोइ मां कलम लिखियो त गुणनि साण गॾु हिकु ॿ अवगुण रहनि था त सिंधी थी सिंधियुनि खे हरगिज़ सहनि था। सिद्धांत उन जो आहे त कहिड़ा बि आहियूं असां पाण में मोहबत कयूं। कबूतर पैगाम पहुचाईंदा हुआ उन्हनि ॾींहंनि में न को टपाली हुआ न का पोस्ट ऑफिस हुई। उहे कांगा ऐं कबूतर न्यापा खणी वेंदा हुआ। असांजे सिंध जो शाह लतीफ़ कबूतर खे सॾु करे चए थो, कबूतर मां पंहिंजे यार जो न्यापो ॾियां जे तूं न के पहुचाई। जेकॾहिं 4 ॻाल्हियूं मंज़ूर हुजनि त मां न्यापो ॾियां। कबूतर ऐं कांगल चवंदो आहे त आशिक उहे 4 ॻाल्हियूं ॿुधाए त सही। अॻे ई तूं शर्त विझी शाह लतीफ़ ॿुधाएसि थो, ॿुध अड़े पहिरीं त करे कांगल कर निशूं ओ वञी पेरे पीरीअ पैज। हिकिड़ी आहे ॻाल्हि। ॿी ॻाल्हि आउं जे न्याय न्यापणा से तूं विच मां विसारेज। टी ॻाल्हि अलाह लॻ लतीफ़ चवे वञी झीणो ॻाल्हाएज। पोइ जीअं चवां तीअं चएज त लखियां ता ख़ुशि हुजी। कबूतर चवंदा मूंखे क़बूल आहे, 4 ॻाल्हियूं क़बूल आहिनि। जे क़बूल थी त ॿुधो
कांगलने कांग कांग जे बाबा ॾो खतो ओ तू मुझे दे महबूब की मन में लिखियल आहे उन खां ॿ कर त लाल न लाते बीहड़ा कह सटाणे सांग हमारी उणाग मुख वेठे वरड़ा थिया चल जीवे तू ओ चल जीवे कबूतर 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 खबर ही खणी वन अकुल जाल काबर खबर ही खणी वन अकुल जाल काबर कबूतर 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 चंदा को साईं ॾसो पतो त थोरो घणो ॾे तेस तो हसीनन जे टोले में ॾिस जाई बोले हसीनन जे टोले में ॾिस जाई बोले जय दिट बखोले मिठी बोली बोले जय दिट बखोले मिठी बोली बोले मिठी बोली बोले जय दिट बखोले मिठी बोली बोले जय दिट बखोले हिंदुस्तान गोले वञी गोल जी पिशावर खबर ही खणी वञी अकुल जाय काबर कबूतर 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 चई दिया वो अखरनि में आणे कबूतर चई दिया वो अखरनि में आणे तोखां सवा मन नाहे कंहिं टिकाणे तोखां सवा मन नाहे कंहिं टिकाणे मिली वञ मरां थो अल्लाह पाक ॼाणे मिली वञ मरां थो अल्लाह पाक ॼाणे मतां देर लाई वर्ज तूं सुभाणे मतां देर लाई वर्ज तूं सुभाणे अचण जो ॾे अहवाल हां कर या ना कर अचण जो ॾे खणी वन अकुल जाय काबर खबर ही खणी वन अकुल जाय काबर कबूतर 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 चए जांस वञी छा चवंदेसि त वफ़ा तूं करियां तंहिंजे इज़त वफ़ा करे वफ़ा उन जे बदिले न सुना जफ़ा करे अजायो न एॾो चंद्र खे ख़फ़ा करे मुंहिंजा लॻा लिखी त तूं ई सफ़ा करे कंदे कोई आदर या असली निरादर खबर ही खणी अकुल जाय काबर खबर ही खणी अकुल जाय काबर कबूतर 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 वञे थो ॾींहं पंहिंजे दाम दास गुज़रनि था चंद्र कबूतर उड़ायो परशुराम ज़िया सिंध जे शार कबूतर खे वापसि आंदो उहो राग तव्हां कोन ॿुधो आहे पर जवाब बि ॿुधो कबूतर पैगाम खणी वियो मुदत पुॼाणा अची आशिक सां मुलाक़ात कयई आशिक चवण लॻो रे कबूतर ॿेली मूं तोखे 10 पता त ॾाढा सुठा सवला ॾिना तंहिंजे करे मुंहिंजे महबूब खे ॻोल्हण में तोखे का तकलीफ़ त का नथी हूंदी जे वाह साईं वाह ॿुध त सही कबूतर चयो मूं कई ॾाढी ॻोल्हा कबूतर चयो मूं कई ॾाढी ॻोल्हा
कबूतर चयो मूं कई ॾाढी ॻोल्हा घुमी मूं ॾिठा हुस्न वारनि जा टोला अवल मूंखे आया नज़र ख़ूब रोला मगर मुंहिंजी मुश्किल कई दूर मौला अरे हावड़े कबूतर आख़िर जवाब ॾे सजण तुंहिंजो आख़िर सुञात मुसरासर सजण खणी नेठ पैगाम आयो कबूतर कयो नेठ लायो सजायो कबूतर कयो नेठ लायो सजायो कबूतर 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 आशिक़ चवण लॻो कबूतर बेली तो मुंहिंजो महबूब सुञातो ॾाढी तुंहिंजी ख़ुशामद कई हूंदाई ॾाढा तोखे शरबत लमलेट पियाया हूंदाई वाह साईं वाह वाह साईं वाह ॿुध त सही छाजा शरबत छा आहे भला कबूतर चयो ॾाढी कावड़ कयाई गुस्से में थी भुजे परनि खे पचाई उॾामण जो थे ज़ोर मूंखां खसाई मगर मिंट आज़ीअ सां आख़िर छॾाई भॼी नेठ आयो आहियां मां बिरादर बास ओ कबूतर कायर भॼी आयो आहीं तो मुंहिंजे यार जो नियापो कोन पहुचायो आहे बस आख़िरीन ॿुधाए त तूं छा करे आहीं छा जवाब ॾिनई चई ॿुध चयाई अञा आज़माई दो रहंदुसि चयाई अञा आज़माई दो रहंदुसि यारींदो रहंदुसि वरी मारींदो रहंदुसि दया बि कंदुसि ये धिकारींदो रहंदुसि ज़ियावन 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 वञी हीअ चंद्र खे ख़बर करे ज़ियावन वञी हीअ चंद्र खे ख़बर करे खणी नेठ पिया कबूतर 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 कल सूरत कल खे पूरा कैके घोड़ा जिसका जा यार तुम जो ही त कमल कीअं त कमल कीअं यार तुम जो ही त कमल कीअं त कमल कीअं ओ घड़िया घड़िया हसंदो ॾिसां घड़िया घड़िया हसंदो ॾिसां घड़िया घड़िया हसंदो ॾिसां घड़िया हसंदो ॾिसां वीह बहाने रुसंदो ॾिसां ओ कातीअ हेठां कुसंदो ॾिसां मुंहिंजो कातीअ हेठां कुसंदो ॾिसां ये भैसा तीनों बाहू करे पे मुझे सुर चढ़ंदो पियो वञे कातीअ हेठां कुसंदो ॾिसां कातीअ हेठां कुसंदो ॾिसां
रंजन भायारियत कैमल कीयत कैमल किया रंजन भायारियत कैमल कीयत कैमल किया अरे रंजन भायारियत कैमल कीयत कैमल किया रंजन भायारियत कैमल कीयत कैमल किया हाजी खानन खोल किताब हाजी खानन खोल किताब हाजी खानन खोल निकाबो ज़ात सफ़ातिया वारो किताबो जंहिंमें लिखियल जुदाई कहिड़ो किताब आहे पंहिंजे सजण सवाइ गम बेहिसाब आहे मां तो चवां मरां तो तूं तो चवे भली मरो मां तो चवां मरां तो तूं तो चवे भली मरो कहिड़ो नमूनो मुंहिंजो हाज़ुर जवाब आहे कहिड़ो नमूनो मुंहिंजो हाज़ुर जवाब आहे मां तो चवां मरां तो मां तो चवां मरां तो ऐं हू थो चवे भली मर कहिड़ो नमूनो मुंहिंजो हाज़ुर जवाब आहे जंहिंमें लिखियल जुदाई कहिड़ो किताब आहे जंहिंमें लिखियल जुदाई जंहिंखे दिलड़ी ॾियण तंहिंखां धारा थियण इहो नाहे मरण ॿियो चाहे सजण पहिरीं प्यार ॾियण पोइ पोइ ते भॼण छिनी छाखूं छॾण वरी की न सॼण ॾेई बिरह बनण वरी की न वरण इहो नाहे मरण ॿियो चाहे तुंहिंजे नीअ नसुन में नासूर कयो तुंहिंजे इश्क चंद्र खे फ़क़ीर कयो गलियूं ॻोठ घुमण वरी की न सॾण छिनी छाखूं छॾण वरी की न ॻंढण इहा चाल चलण तोखे नाहे चङी हाजी खानन खोल निकाबो ज़ात सफ़ातिया वारो किताबो सोनल अॻियां वञी सीध कपाबो मुंहिंजा ढोलना अल्लाह मिलंदी हीअ त कैमल कीअं त कैमल कीअं ओ अल्लाह मिलंदी हीअ त कैमल कीअं त कैमल कीअं ओ अल्लाह मिलंदी हीअ त कैमल कीअं त कैमल कीअं ओ अल्लाह मिलंदी हीअ त कैमल कीअं त कैमल कीअं कंहिंखे सूरत कंहिंखे पूरा कंहिंखे घोड़ा इश्क जा यार त मुंहिंजो हीअं त कैमल कीअं त कैमल कीअं यार त मुंहिंजो हीअं त कैमल कीअं त कैमल कीअं दुनिया में एतबार ना कजे एतबार ना कजे एतबार ना कजे एतबार ना कजे भला कहते कहते ओम जसाई खोले छो न को ॿुधाई एतबार ना कजे एतबार ना कजे एतबार ना कजे हाणे पुछनि था हिकिड़ो अॻियार ते ॿियो दुनिया दुनियादार ते एतबार ना कजे हिकिड़ो अॻियार ते ॿियो दुनिया दुनियादार ते एतबार
उम्र ऐं जमार ते खुसंदड़ वार ते एतबार न कजे उम्र ऐं जमार ते खुसंदड़ वार ते एतबार न कजे इन्हनि ॻाल्हियुनि ते एतबार न कजे नखरेली नार ते नखरेली नार ते पुलिसी यार ते पुलिसी यार ते दुश्मन जे प्यार ते दुश्मन जे प्यार ते सच तो चवां एतबार ना कजे एतबार ना कजे एतबार ना कजे वैशा जे वफ़ायत ऐं जुआ जे कमाईअ ते एतबार ना कजे वैशा जे वफ़ायत जुआ जे कमाईअ ते एतबार ना कजे थध सर्दी वायत ऐं पोइ ढाई जे पाईअ ते एतबार न कजे थध सर्दी वायत पोइ ढाई जे पाईअ ते एतबार न कजे मां सच थो चवां एतबार न कजे एतबार न कजे उमिरि ते बि एतबार न कजे पर दिलि में शाहूकार धनी तव्हांखे लख करोड़ ॾिए दिलि में न करे चंद्र जो छो त चवंदा आहिनि त शाहूकार जो यार थींदे सदाई कर्ज़दार थींदे डॉक्टर हकीम जो यार थींदे सदाई बीमार थींदे पुलिस जो यार थींदे ओ त ख़राब ऐं ख़्वारो थींदे वकील जो यार थींदे त झेड़े जी पाड़ थींदे सुहिणनि जो यार थींदे त जान खां बेज़ार थींदे पर जे चंद्र जो यार थींदे त सदाई बाग बहार थींदे अञा ॿुधाए बेखिदारी पीर ते दरिया जे सीर ते एतबार न कजे बेखिदारी पीर ते दरिया जे सीर ते एतबार न कजे समुंद्र जे वीर ते ऐं शिकारीअ जे तीर ते एतबार न कजे समुंद्र जे वीर ते शिकारीअ जे तीर ते एतबार न कजे फिर भाती माक ते ऐं दलालनि जे वाक ते एतबार न कजे फिर भाती माक ते दलालनि जे वाक ते एतबार न कजे खुशामंदड़ी हाक ते ऐं कूड़नि जे साख ते एतबार न कजे खुशामंदड़ी हाक ते कूड़नि जे साख ते एतबार न कजे अरे मां सच थो चवां एतबार न कजे एतबार न कजे एतबार न कजे अञा ॿुधाए ॿुध भला मींहं अणमुंदाए ते सटोड़ीअ जे फ़ाइदे ते एतबार न कजे मींहं अणमुंदाए ते सटोड़ीअ जे फ़ाइदे ते एतबार न कजे सरकारी कायदे ते ऐं सुहिणनि जे वाइदे ते एतबार न कजे सरकारी कायदे ते मूंखे ॾोरींदा मस्तु सही लॻा पिया मां सच थो चवां एतबार न कजे एतबार न कजे ॿियो कहते कहते ओ ॿुधाई खोले छो नथो ॿुधाई भला कहते कहते ओ ॿुधाई खोले छो नथो ॿुधाई एतबार न कजे एतबार न कजे एतबार न कजे सन मुरीद साध ते ऐं खजल दॿे डांद ते एतबार न कजे सन मुरीद साध ते खजल दॿे डांद ते एतबार न कजे
सहरीले नांगते ऐं चंद्र कंहिं बि सांगते एतबार न कजे सहरीले नांगते चंद्र कंहिं बि सांगते एतबार न कजे मां सच थो चवां एतबार न कजे एतबार न कजे एतबार न कजे जो कहते कहते ओम जसाई बोले तो न तो बुलाई एतबार ना कजे एतबार ना कजे